सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भागवारा आयूं मौला जाने बल्ले भागवारा भागवारा आयूं मौला जाने बल्ले भागवारा मुर्शिद मिलियो ही प्यारो मुर्शिद मिलियो ही प्यारो मिठड़ो मोहम्मद साईया भागवारा आयूं मौला जाने भले भागवारा भागवारा आयूं मौला जाने भले भागवारा हो ज़ियारत तुझी अचे कयूं अखड़ियूं तंजी ठरी पयूं अखड़ियूं तंजी ठरी पयूं वाह वाह नूरी नज़ारो वाह वाह नूरी नज़ारो मिठड़ो मोहम्मद साईया भागवारा आयूं मौला जाने भले भागवारा भागवारा आयूं मौला जाने भले भागवारा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मदाहे मुस्तफ़ा सां गॾु आऊं आहियां तव्हांजी मेज़बान फ़ौज़िया ख़ादिम ऐं आऊं आहियां अमांजो मेज़बान इरशाद जागीरानी। फ़ौज़िया कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। ॾाढो मज़ो अचे पियो हिन नशियात में ख़ासि तौर ते। बिल्कुलु रमज़ान जो तमामु सुठो ऐं भलारो प्रोग्राम आहे, छो न मज़ो ईंदो। सिंधी मीडिया जी तारीख़ जो सभ खां वॾो प्रोग्राम आहे मदाहे मुस्तफ़ा ऐं प्रोग्राम में पाण शरीक बि आहियूं। रोज़ा बि रखूं था, वरी रोज़ो खोले जीअं हिते पहुचूं था। रोज़े रखण जो बि पंहिंजो मज़ो बि आहे, फज़ीलत बि आहे, बरकत बि आहे। असांखे ख़बर पवे थी त माण्हू बुखियो कीअं रहंदो आहे, माण्हू उञ ते कीअं रहंदो आहे ऐं उञ इहा बुख असांजे पाक परवरदिगार खे केॾी न वणे थी। ग़रीबनि जो अहसास थींदो आहे जॾहिं बुख लॻंदी आहे असांखे, तव्हां ख़बर पवंदी आहे। हा बिल्कुलु, रोज़ेदार खे ॾिसी करे मिट माइट बि ख़ुशि थींदा आहिनि, पर असांजो रब करीम बि ख़ुशि थिए थो। ईअं न बिल्कुलु। ऐं हदीस पाक आहे त मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। ऐं हसद तव्हांजी नेकिन खे ईअं खाई छॾे थो जहिड़ी तरह बाहि काठियुनि खे। सो रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो आहे। हीउ ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ॾिसो था ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं। रब करीम असांखे मिठे मीर मुर्सल जी सीरत ऐं उनजी सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं जीअं न पाण रमज़ान में इलाही शयूं छॾे ॾिनियूं आहिनि, पाण रमज़ान में परहेज़गार बि थी विया आहियूं, मुतक़ी बि थी विया आहियूं, निमाज़ी बि थी विया आहियूं, इबादत गुज़ार बि थी विया आहियूं। पर हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि जेकी तव्हां ॾिसो पिया, असांखे इहो सिलसिलो हिन रमज़ान ताईं महदूद न हुजे। रमज़ान मुबारक जीअं ख़तमु थिए थो, जीअं पूरो थिए थो, जहिड़े तरीक़े सां तव्हां हींअर आहियो अहिड़े ई तरीक़े सां असीं अव्हांखे ॾिसणु चाहियूं था। मुंहिंजा मिट अव्हांखे ईअं ॾिसणु चाहिनि था, मुंहिंजा सुठा दोस्त अव्हांखे ईअं ई निमाज़ी ॾिसणु चाहिनि था, ईअं ई इबादत गुज़ार ॾिसणु चाहिनि था। इन सिलसिले खे रोकिजो न। जेकॾहिं तव्हां इन सिलसिले में अची विया आहियो, मौला पाक सभिनी खे नमाज़ूं पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं आख़िरी अशरो हली रहियो आहे त कोशिशि हुजे इस्तग़फ़ार कयो, छो त इस्तग़फ़ार करण सां अल्लाह पाक असांजा गुनाह माफ़ कंदा आहिनि। बिल्कुलु 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 सही था चओ। सो हींअर हलूं भला असां पंहिंजे जजनि तरफ़। ऐं अॼु ॾाढो ॾुखियो राउंड बि आहे। हिकिड़ो असांजो साथी असां खां मोकिलाईंदो ऐं ख़बर नाहे जज कहिड़ो फ़ैसिलो ॾींदा ऐं कंहिंखे असांजे प्रोग्राम मां मोकिलाणी कंदा, मोकिलाइण जी असांखे इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इरशाद साईं, ख़ुशि आहियो? फ़ौज़िया ख़ुशि आहियो? अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे। माशाअल्लाह माशाअल्लाह। मदाहे मुस्तफ़ा जे सेट तां मक़सदु सॼो नूरानी नूर चेहरा थी विया आहिनि तव्हांजा।
सुभान अल्लाह। ऐं अल्लाह साईं सिंध टेलीविज़न जे सॼे सथ खे सिंध टीवी जे मालिकान खे अल्लाह साईं सलामत रखे, जंहिं ही भलारे महीने में अहिड़ो हसीन प्रोग्राम जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रहमतूं पियूं वसनि, रमज़ान जो बाबरकत महीनो ऐं मतिलबु फुल पैकेज अल्लाह पाक जे तरफ़ां जेको मिलियल महीनो आहे, बिल्कुलु, ऐं असां सभई उन मां भरपूर मज़ो वठी रहिया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु साईं, दोस्त फ़ोनियूं था कनि त ॿी का बि नशियात नथा ॾिसूं। सिंध टीवी जो प्रोग्राम 7:30 वॻे खां मदाए मुस्तफ़ा जी नशर थिए थो त असां टीवीअ जे साम्हूं आहियूं ऐं मिठे मीर मदनी जी तारीफ़ ॿुधूं था। मां तव्हांजी ॻाल्हि कंदे दोस्तनि जी तव्हां ॻाल्हि कई त सऊदी, दुबई, कतर या जेके बि ख़लीज जी स्टेट्स आहिनि जी, उतां कुझु अहिड़ा जेके हूअं त सभिनी जो इश्क आहे, आका सां कंहिंजो न आहे प्यार, पर कंहिंजूं मजबूरियूं नौकिरी ख़ातिर, जंहिंजे वस में जेतिरी ॻाल्हि आहे। कुझु दोस्तनि मूंखे कॉल कयूं त साईं असां मदह मुस्तफ़ा ॾिसण जे लाइ असां पंहिंजी नौकिरियुनि खां छुटी करे छॾी आहे, जो अफ़्तार खां पोइ असां वञूं कोन था ड्यूटियुनि ते, चऊं था इहो प्रोग्राम ॾिसूं, हे महीनो पूरी छुटी आहे। ऐं हिन मदाए मुस्तफ़ा प्रोग्राम जे करे जे असां हूअं निंड पिया हूंदा हुआसीं, हाणे उथूं था त हिकु फजर जी नमाज़ ऐं असर ऐं प्लस मगरिब असांखे नसीब थिए थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजे दोस्त जी हिकिड़ी अमड़ बीमार आहे, नाचाक आहे, उनजे लाइ दुआ बि पाण कंदासीं। ऐं उन दोस्त इतलाह ॾिनो आहे त तव्हांजो प्रोग्राम जॾहिं खां लॻे थो त अमड़ चवे थी त बाबा मुंहिंजे लाइ हिकिड़ो पखो बि हलाए छॾियो ॾंडे वारो ऐं साम्हूं मूंखे टीवी रखी ॾियो, मां सिर्फ़ु हिन प्रोग्राम खे ॾिसंदो, उन खां पोइ जेको आहे सो ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं। सो मखणा साईं तव्हांखे भलीकार चऊं था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं जी साईं, ॾाढो सुहिणो प्रोग्राम हली रहियो आहे, ॾाढो मज़ो अची रहियो आहे। ॾिसंदड़नि खे, ॿुधंदड़नि खे, वेहण वारनि खे, ही जेके हिते वेठा आहिनि इहे बि इबादत में शरीक आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं ॾिसण वारनि खे बि उहो ई सवाब मिली रहियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मज़र साईं भलीकार, ख़ुशामदी। बिस्मिल्लाह, लख लाइक। ये ड्यूटी केॾी रसीन आहे, रोज़ हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदुसि त ख़ुदा शाहिद आहे त हिन में को वधाउ न आहे, हिकिड़ो कैफ़ तारी आहे। हा हा, अलाए माना हिकिड़ी ज़हन रूह जी हिकिड़ी मंज़िलत आहे, मुसलसल उन में हिकिड़े ट्रांस में आहियूं, बाक़ाइदा कैफ़ियत में आहियूं, जेका सम्झ में न पियो अचे किथे पिया वञूं, ऐं का शइ माना का हिंड्रेंस नज़र न पई अचे। दुनिया जे धमचर खां पासीरा थी विया आहियूं न। तव्हां यकीन कंदा असांजी जेका आर्टिस्टिक लाइफ आहे हुन में निहायत गहमा गहमी हूंदी आहे, शोबिज़ जी लाइफ निहायत माना रंगीन हूंदी आहे, रंगीन ऐं अड़ांगी हूंदी आहे, को टाइम न हूंदो आहे, का सर्टेनिटी न हूंदी आहे, सही सही सही, अनसर्टेनिटी हूंदी आहे। पर ही जॾहिं खां मौला पंजतन पाक जो कमु शुरू कयो आहे, वजह काइनात जो कमु शुरू कयो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा मोहम्मद अरबीअ जो कमु शुरू कयो आहे, त हिकिड़ी रूह खे राहत ऐं हिकिड़ो एॾो सुकून, कंहिं शइ जी का परवाह लॻे थो ईअं त उहो आहे न त अल्लाह आहे, परवाह न आहे। ख़ुदा शायदि लॻे त परवाह न आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां मज़र साईं। ऐं फौजिया हूअं बि शोबिज़ जा जेकी माण्हू हूंदा आहियूं, तव्हां असां जीअं टीवी ते प्रोग्राम कयूं था, मुख़्तलिफ़ प्रोग्राम मूं बि कया आहिनि, पर ॿियनि प्रोग्रामनि खां मोटी अची इरफान साईं हिकिड़ी बेचैनी हूंदी आहे, कावड़ हूंदी आहे, गुस्सो हूंदो आहे, थकिजी आया आहियूं, मिटनि माइटनि खे चवंदा बाबा छॾियो हाणे असां सां ॻाल्हायो ई कोन। पर हिन प्रोग्राम खां पोइ ॾाढो माठीनो लहजो थी वियो आहे, मोहबत भरियो लहजो थी वियो आहे, जंहिंसां मिलूं था त चवनि था त रंग कहिड़ो लॻो आहे तव्हांखे, तव्हां मिठे मीर मुर्सल जी तारीफ़ रोज़ था ॿुधूं। सिंध टीवी जो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे मदाए मुस्तफ़ा, उन में शामिल आहियूं त पोइ इहो रंग त लॻणो आहे न साईं। सुभान अल्लाह। सो अॼोके प्रोग्राम जो ख़ूबसूरत आगाज़ इरफान साईं करे वठूं। बिस्मिल्लाह कयूं था। हिकिड़ो वाक़ियो तव्हां मां शेयर कयां असांजे मखणे फ़क़ीर जो। जी साईं जी। हिन प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा जो एॾो वॾो को असरु आहे। जी साईं। साईं मखणे खे आई कॉल हिकिड़ी जी त साईं सुभाणे जेको असांजो हिकिड़ो प्रोग्राम आहे हिन ख़्वानी जो, साईं चए साईं हाली 2-3 ॾींहं छॾे मूंखे हे महीनो पूरो प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा करणु ॾे, पोइ ॾिसूं था नत ख़्वानी कंदासीं। हिते हुज़ूर जी ड्यूटी लॻल आहे असांजी। सुभान अल्लाह। साईं खे लख वार आफ़िर न, साईं मखणे फ़क़ीर जो प्यार आहे। सही सही सही। हिन सॼे असांजे सेट सां सही इते वरी मदाए मुस्तफ़ा जी प्रोग्राम बिल्कुलु बिल्कुलु। फौजिया हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि बि मुंहिंजे ज़हन में अचे थी। ॾिसो न, आउं जेकॾहिं आम तौर ते हिकिड़ो आर्टिस्ट आहियां, शाइर आहियां या कुझु बि, के माण्हू सोचनि था त बाबा इरशाद उते अचे थो त हिनखे ॾिसूं पाण, के साईं मज़हर साईं जा मदा आहिनि, उहे चवनि था मज़हर साईं खे ॾिसूं। हाणे इहे मदा आहिनि 5 6 4 3 मिठी मीर मुर्सल जी त पूरी दुनिया मदा हुआ, हुनजा त पूरी दुनिया में परस्तार हर माण्हू थो ॾिसे, हिनजे करे हर माण्हू थो ॾिसे। ही त वॾी ॻाल्हि आहे न। इरशाद साईं असांजी हिकिड़ी भेण आहे, हुन अॼु मूंखे ख़ासि करे फ़ोन कयो। जी साईं। सफ़ा उहो रुनी पे तमामु, दादा मुंहिंजी अमर जी तबियत ख़राबु आहे। जी साईं। महिरबानी करे तव्हांजो प्रोग्राम एॾो हसीन ऐं एॾो बरकतुनि वारो, नेमतुनि वारो ऐं बख़्शिश वारो आहे, ऐं हिन महीने जे सदके तव्हां मां तव्हांखे अर्ज़ु थी कयां, गुज़ारिश थी कयां त तव्हां सभिनी खे चइजो त मुंहिंजी अमर लाइ दुआ कनि, अलाह से उन्हनि खे ज़िंदगी बि ॾेसी। त मां चवां थो ही अलाए छा पियो थिए, मूंखे का ॻाल्हि सम्झ में न पई अचे। सही सही सही। सो मिठो मीर मदनी ऐं रब पाक
जी वॾी महिरबानीअ सां अलाह पंहिंजे हबीब जे सदके सभिनी बीमारनि खे चाक जेकी परेशान उन्हनि जूं परेशानियूं ख़तमु फरमाईंदो जेकी बेरोज़गार उन्हनि खे रोज़गार ॾींदो ईअं न साईं बिस्मिल्लाह करे शुरूआत कयूं था पंहिंजे हिन प्रोग्राम जी तरतीब ॾाढी अॼु बि सुहिणी आहे ऐं मदनी मीर जा सना ख़्वान पहुतल आहिनि सभ खां पहिरियां आउं गुज़ारिश कयां थो ग़ुलाम नबी ओठे साहिब खे त उहे अचनि ऐं नात बहुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण आदत माणनि ग़ुलाम नबी ओठो साहिब सारा साल दे हर हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए ए आमिना दादानी सारात साल दे हर हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए सोहणा तुझे हुस्न जा कहिड़ा सबूत जाचूं जड मुल्क शाम वारियूं ॾिस जल मके मां ॾाचूं सोहणा तुझे हुस्न जा कहिड़ा सबूत जाचूं जड मुल्क शाम वारियूं ॾिस जल मके मां ॾाचूं पहिरियों नंबर इहाई आनूर जी निशानी सारात साल जे हर हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए ए आमिना दादानी सारात साल जे हर हिक रात खां सुहानी जंहिं रात में तू आए सुभान अल्लाह वो रात भाग वारी साईं जे रात मिठो वीर मदनी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया सो मखणा साईं छा चवणु चाहींदो हाफ़िज़ ग़ुलाम नबी साहब सुठी नात ॿुधाई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी नात ॿुधाई महीनो बि भलारो आहे रमज़ान मुबारक जो प्यारो महीनो उन में वरी हबीबन करीमन जी तारीफ़ ईअं सम्झ त माखी ऐं मिस्री जहिड़ो कमु थी वियो वाह वाह अल्लाह ताला हाफ़िज़ साहब खे शाल ख़ुशि रखे आबाद रखे मां पंहिंजे तरफ़ां हाफ़िज़ साहब खे इन नात पढ़ण ते 9 मार्क्स ॾियां थो सुभान अल्लाह साईं 9 मार्कूं मखणे फ़क़ीर साईं तव्हांखे ॾिनियूं अदा इरफान छा थो चवे साईं हाफ़िज़ ग़ुलाम नबी ओठा साहब हमेशह तव्हांजे कलाम जो इंतिखाब ॾाढो सुठो हूंदो आहे ऐं हिन परफॉर्मेंस में स्टार्ट खां थोरो सुस्ती ॾिठमि मां मतिलबु उहा फुर्ती न हुई उहो जज़्बो न हुयो ऐं छा सबबु आहे उहो तव्हां ॼाणियो था मूं वटि तव्हांजे लाइ हिकिड़ो त मां शाइर जो नालो पुछंदुसि ग़ुलाम मुस्तफ़ा साईं इन जो शाइर केरु आहे हिन नात जो अलहाज मखणो फ़क़ीर वाह वाह ॾाढी सुठी शाइरी ॾाढी सुठी शाइरी मदाहे मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक अठ मार्क्स साईं माशाल्लाह ईअं इरफान समूह साहिब सखी माण्हू आहे सुठियूं मार्कूं तव्हांखे ॾिनियूं अथई मज़र साहिब तव्हां छा चवणु चाहींदो हाफ़िज़ ग़ुलाम नबी साईं सुठी नात पढ़ी आहे तव्हां पर मां तव्हां खां हिन खां वधीक उमेद थो रखां मूंखे उमेद आहे त हाफ़िज़ ग़ुलाम नबी बहितर खां बहितर सुठी में सुठी ऐं लाजवाब तरीक़े सां पढ़ंदो बहरहाल अञा अभी इश्क के इम्तिहान और भी हैं वाह 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 8 मार्क्स 8 मार्कूं मज़र हुसैन तरफ़ां ऐं मज़र साईं जो आख़िरी जुमिलो तव्हांखे यकीनन यादि रहंदो त अभी इश्क के इम्तिहान
और बि अञा इश्क जी मंज़िल अॻे साईं सो माशाल्लाह यकीनन ॿी जेका परफॉर्मेंस हूंदी तव्हांजी बहितरीनु हूंदी पर हिन परफॉर्मेंस में बि ॾाढो सुहिणो पढ़ी पए पर फौजिया थींदो ईअं आहे त जॾहिं बि पहिरें कंहिं दोस्त खे घुराइबो आहे उन ते ॿार इलाही हूंदा आहिनि छो त उहो माहौल खे सम्झे माइक्रोफोन खे सम्झे जजनि जे मूड खे सम्झे ऐं जज बि आहिस्ते आहिस्ते वरी पोइ प्रोग्राम खे सम्झी करे मार्कूं ॾींदा आहिनि सो बहरहाल ऐं हींअर घुराईंदासीं ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो खे ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो साहिबु सुहिणो सनाफ़ान आहे ऐं अॼु असां वटि मुर्की मुर्की पहुतो आहे माशाल्लाह साईं लॻे थो तयारी आहे ऐं अॼोकी जेका हीअ परफॉर्मेंस आहे उहा ग़ुलाम मुस्तफ़ा जे लाइ बि फ़ैसिलो कंदी त उहो असांजे प्रोग्राम में रहे थो या असां खां मोकिलाए थो ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो साहिब बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह हे अखियों शल हबीब जे आडो दम खत्म थी बने सिर्फ दीदार में दिल रुबा जे संदन दर जो दरबान धी दवे आव जी बस को यार में है अखियों शल हबीब जे आडो दम खत्म थी बने सिर्फ दीदार में है अखियों शल हबीब सुभान अल्लाह वो कुर्बदार जदर जो सदाए कुतो बेहुजा साईं जले जे शहर में सुतो लोक दे लतूं प्याल ताड़न भली लोक दे लतूं प्याल ताड़न भले मस्त हूं निगाहूं पयूं प्यार में है अखियों शल हबीब जे आडो दम खत्म थी बने सिर्फ दीदार में है अखियों शल हबीब सुभान अल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह ग़ुलाम मुस्तफ़ा साहिब मिसरो केॾे जोश सां कयो आहे मथे कयो अथई ॾाढो सुहिणो ऐं आउं जॾहिं नंढो हूंदुसि न मस्जिद में जुमे वारी नमाज़ खां पोइ बि जेकी मस्जिद जा पेश इमाम हूंदा हुआ ॾाढो सुठो पढ़ंदा हुआ उहे यादगिरियूं ताज़ियूं थियूं थियनि आवाज़ मस्जिदुनि मां बि अहिड़ा गूंजनि था अञा ताईं सुभान अल्लाह सदाईं गूंजंदा रहनि मिठे मुर्सल जी सना ख़्वानी सदाईं जारी रहे ता क़यामत ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरे साहिब लाइ छा चवंदो इरफान साईं ग़ुलाम मुस्तफ़ा अल्लाह तव्हांखे हयाती ॾे माशाल्लाह बहितर खां बहितर कयो था पंहिंजी कोशिशि तव्हां अच्छा मां सिर्फ़ु इहो तव्हांखे चवां त भला कल्ह वारे एपिसोड में ऐं जेको हाणे पाण कयूं था ख़राश तुंहिंजे गले में ॾाढी थी अचे असांजो घर असल में अंदाज़ ई आहे बिल्कुलु मुंहिंजे गले जो अंदाज़ ई आहे न पोइ मां तव्हांखे इन खां पहिरियां बि ॿुधो आहे उन वक़्तु ईअं न शायदि तिरचन में जे हिसाब ते हूंदो दुनिया असांजे असल में गले जो अंदाज़ अहिड़ो आहे साईं जो आवाज़ अहिड़ो आहे साईं सलामत हुजो कुदरती ख़राश आई आहे न ख़राश त ही त उहो ॻाल्हि थी वई त मुंहिंजी अखियां गिलास खणी हुते रखियो मूंखे चए तव्हांखे ख़बर न आहे इहो मां न कयो आहे मां बि त जेको सॼे मथे मुस्तफ़ा ॿुधो आहे तव्हांखे हा लेकिन इन ॿ टिनि ॾींहंनि में ज़ाहिर कुझु घणो थियो आहे सो तव्हांजे लाइ मूं वटि मुंहिंजा भाउ 8 मार्कूं माशाल्लाह साईं सुठियूं मार्कूं खणी अथव जी मखणो फ़कीर साहब ग़ुलाम मुस्तफ़ा अगली नात खां इज़ाफ़ो नज़रियो मूंखे यार महिरबानी मां तोखे पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾियां थो माशाल्लाह जी मदर हुसैन साहब मदर साईं किथे कमी थी आहे किथे कोताही थी आहे कहिड़ी चुक पकड़ी आहे अॼु तव्हां हिकिड़ो त मां शाइर जो नालो पुछंदुसि ग़ुलाम मुस्तफ़ा साईं इन जो शाइर केरु आहे हिन नात जो अलहाज मखणो फ़कीर वाह वाह ॾाढी सुठी शाइरी एॾी सुठी शाइरी जो मां मन रही न सघियुसि मुंहिंजो त पुछां त बिल्कुलु साईं ऐं असांजे प्रोग्राम में हाजी ग़ुलाम नबी मयसर खां पोइ हाजी मखणे फ़कीर तमामु घणियूं साईं अलाह साईं हिननि खे ज़िंदगी ॾे निहायत प्यारो जहिड़ो नालो आहे साईं ओहिड़ो ई आहे पर हाजी ग़ुलाम नबी मयसर जी शाइरी त पाण ॾाढी ॿुधूं था हाजी मखणो फ़कीर वरी पंहिंजी शाइरी ॿुधी चुपड़ी करे वेहंदो आहे सम्झ में ईअं ईंदो आहे ॼण जी शाइरी आहे अलाए न आहे
हा हक़ीक़त आहे। पोइ वरी जॾहिं ॿिया चवंदा आहिनि त पोइ मुर्गी पवंदो आहे। ऐं वरी छा आहे जो हुन ते ख़बर न पवंदी, जॾहिं नंबर ॾींदो आहे न पोइ ख़बर पवंदी त साईं जी शाइरी हुई। साईं ईअं न जी ॾाढो हसीन अंदाज़, मौलूदाई अंदाज़ ख़ासि। तव्हां जेका ॻाल्हि की त नंढपण नज़र थो अचे, यादि थो अचे। पाण सभई ॻोठनि जा रहवासी आहियूं, त ॻोठनि में जेके मस्जिदुनि में जेके इहो थींदो आहे, मौलूद थींदा आहिनि शादियुनि में मुरादियुनि में, त हू ज़ाहिर कननि में आहिनि। पाण केॾा वॾा थी पऊं त उहा शइ वणे थी, कंहिं न कंहिं जेस्चर में वणे थी, पोइ माण्हू दिलि बि खणे थी। सची ॻाल्हि आहे। ऐं इन जो आवाज़ जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जो हिकिड़ो रॉ मटीरियल हूंदो आहे, अणघड़ियल, ऐं उन जो हुस्न पंहिंजो ई हूंदो आहे। जीअं दिले जो पाणी, हुनजो हुस्न पंहिंजो ई आहे, हुनजी ख़ुशबू पंहिंजी आहे। फिर केतिरा अची वञनि, कुझु बि थी पवे, हुनजो मट नथो थी सघे। रब साईं हिननि खे हयाती ॾे, मुंहिंजी तरफ़ां 8 मार्क्स। माशाअल्लाह, वॾी महिरबानी आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरा साहिब, ॾाढो सुहिणो तव्हां पढ़ियो पे ऐं प्रोग्राम ॾाढो सुहिणो पंहिंजो बि वञे पियो। बिल्कुलु माशाअल्लाह। हिन लम्हे तव्हां कंहिं सरतीअ खे घुरायो त पोइ वरी मां कंहिं पंहिंजे भाउ खे घुराए वठां। बिल्कुलु तमामु सुहिणी आवाज़ जी मालिक अदी शाइस्ता खे घुराईंदसि। अदी शाइस्ता आवाज़ी जी। हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए, सुभान अल्लाह, हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए, सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। सुभान अल्लाह, सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। जी अदी भेण शाइस्ता। कुटो आन कुटंदो नबी जो खज़ानो, जंहिंमें हुनजे पियो तो आए थे ज़मानो। कुटो आन कुटंदो नबी जो खज़ानो, जंहिंमें हुनजे पियो तो आए थे ज़मानो। सुभान अल्लाह। जो दान करता दुनिया रखले, वनी मुंह पे वरता गुलाम नबी के। जो दान करता दुनिया रखले, वनी मुंह पे वरता गुलाम नबी के। हेलो हे लगनी हलो शाइस्ता बखूबी निभाए थी ऐं अरबेरे जी तिर्ज़ हुनजी थोरी मट बि आहे। शायरी तमामु सुहिणी हुई, शायरी ॾाढी सुहिणी ऐं तिर्ज़ असांजी भेण फौजिया सुमरो मौला हुनखे जन्नत नसीब फरमाए, हुनजे हिकिड़े कलाम समेश हुई। साईं मज़र साईं छा चवणु चाहींदो? शाइस्ता पंहिंजी जेका पोइ परफॉर्मेंस आहे हुनजी भेट में तमामु सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे। उहा परफॉर्मेंस लाजवाब हुई ऐं इहा बि हुनजे बराबरि आहे। माशाअल्लाह, हिनजी हिमत खे सलाम आहे, नंढड़ीअ जी आफ़रीन हुजेसि। जहिड़ो जो आवाज़ आहे, हुनजी छिक, सिलेक्शन, सुरनि जी अदायगी सभई तमामु सुठा आहिनि। माशाअल्लाह। मुंहिंजे तरफ़ां जी मखनो फ़कीर साहब। अदी शाइस्ता तमामु सुठी ऐं सुहिणी नात पढ़ी आहे। मां खे पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾियां थो। माशाअल्लाह माशाअल्लाह साईं माशाअल्लाह। जी इरफान साईं मज़र साईं ॾाढी हसीन ॻाल्हि कई त वाक़ई मां मतिलबु 2 खां 3 नात ख़्वान अहिड़ा आहिनि पंहिंजे मदाह मुस्तफ़ा में जिन खे मां ॾिसी वाक़ई हैरान थियां। त मतिलबु उते एक्सपीरियंस तजुर्बो असांजो जिते ख़तमु थी वञे थो उन्हनि खे ॿुधी करे, त मतिलबु तजुर्बो ॿुधाईंदो यार हे हीअं हली पोइ हीअं थींदो, पर उते तजुर्बो फहियल आहे। उन्हनि मां हिकिड़ो आवाज़ु असांजी नंढड़ी शाइस्ता जो आहे त मतिलबु मुसलसल महिनतुनि सां जहिड़ी तरह ऐं एॾी हाई रेंज ते पढ़णु त ॿिए ॾींहं जे लाइ आवाज़ ई न बचंदो आहे। लेकिन अलाह हिन खे हयाती ॾे, मदीने वारो सरकार हिन जी पियो मदद करे थो ऐं हिन जे बाबा खे अलाह वॾी ज़िंदगी ॾे। मां ॾिसंदो आहियां जहिड़ी तरह सां उहे हिन खे महिनत कराइनि था। त पुटु अलाह तोखे सलामत रखे। मूं वटि तव्हांजे लाइ
8 मार्कूं माशाल्लाह शाइस्ता भेण तव्हांखे मुबारक हुजनि सुठियूं मार्कूं तव्हां खयूं आहिनि वज़र साईं जीअं न पाण संगीत जी दुनिया में पहिरियां डमी ठाहींदा आहियूं उन खां पोइ वरी फाइनल वोकल थींदी आहे पर ही आवाज़ फाइनल वोकल वारो आहे डमी त मूंखे लॻे ई कोन थी ही आवाज़ जेके आहिनि तव्हां ॾिसो हू जेके ॿिया डमी वारा आवाज़ उन्हनि खे सपोर्ट खपंदी आहे जी 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 पर ही बिना सपोर्ट जे कीअं पिया हलनि पूरो राग बि थिए पियो लफ़्ज़ बि थिए पियो जेस्चर बि आहे एक्सप्रेशन बि आहे ऐं हुन खां वॾी ॻाल्हि जेकी जज़्बो जेको आहे उहो अहिड़ो आहे जो सफ़ा मतिलबु जब लॻे झोरे विझे सुभान अल्लाह सो जबल खे झोरे विझे इन सिट खे अॻिते वधाईंदे ॾिसूं त हाणे केरु थो असांजे जीअ खे छोरे ऐं केरु थो मिठे मीर मुर्सलसी मोहबत खे सोरे सो हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो शहबाज़ ॾिने बम्बरे साहिब खे त हू अचनि ऐं नात बहज़ूर सरवरे कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणनि ऐं असां बि सुकून वठूं असां बि थोरी फ़रहत वठूं संदन आवाज़ मां जी साईं उन्हनि जेको स्पेशल एपिसोड कयोसीं मौला अली मुश्किल कुशा जी शहादत वारे ॾींहं जो त हिन एॾो हीअं भरपूर करे पढ़ियो पर माना प्रेशर था खणूं था पंहिंजे मथां त ओ अलाए छा थियो मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक मदीने जे मीर साला लाई दे तपले गंज पाए दे हा लाई दे तपले गंज पाए दे मदीने जे मीर साला लाई दे लाई दे तपले गंज पाए दे ओ उजरो पहे जो कलब कंदो कर इस्म नबिया जे जो अदब कंदो कर उजरो पहे जो कलब कंदो कर इस्म नबिया जे जो अदब कंदो कर भाऊ घटे पाण के जे भाई दे तपले गंज पाई दे मदीने जे मीर सालम लाई दे तपले गंज पाई दे लाई दे तपले गंज पाई दे सुभान अल्लाह शहबाज ना मुमरा माशाल्लाह सुहिणी सनाख़ानी आगाज़ ॾाढो ज़बरदस्त पर मिसरे में जॾहिं चयो अथई न उजरो पंहिंजो कल्ब कंदो कर सुभान अल्लाह कल्ब ते थोरो माना ईअं कल्ब खे करार मिली थोरो घटि आयो सुरनि में थोरो लह वारो हुयो पोइ हाणे वधीक इहे सुरीला वेठा आहिनि पाण ई ॿुधाईंदा बिल्कुलु छा चवंदो साईं शहबाज़ ॾिना हिकु त सभ खां पहिरियां लव न हूंदो आहे लव हूंदो आहे लव लाहींदे अच्छा नंबर ॿिए खां मिसरो तुंहिंजो सॼो सुरनि खां हटियल आहे उहो सुर में न थियो बराबरि मक़सदु मूंखे हिते तव्हांखे बीहारे करे ॻाल्हाइण जो मक़सदु इहो हो त तुंहिंजे अंदरि मां भाव कढां अच्छा हिते कुझु उहे माण्हू आहिनि जेके कॉम्पिटिशन वारे ॾींहं ते ॾाढो डल थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जेको स्पेशल एपिसोड कयोसीं मौला अली मुश्किल कुशा जी शहादत वारे ॾींहं जो त हिन एॾो हीअं भरपूर करे पढ़ियो पर माना प्रेशर था खणूं था पंहिंजे मथां त ओ अलाए छा थियो प्रेशर न खणो यार सो प्रेशर खयोंसीं त हे मिसरो जेको आहे सुर खां ॿाहिरि पढ़ियो आहे साईं प्रेशर ऐं थ्रेशर ॿई खणी सघे साईं हाणे रब ख़ुशि रखेसि मुंहिंजे तरफ़ां अदा 7 मार्कूं साईं टेंशन न वठो मौला कामयाबु कंदो तव्हांखे 7 मार्कूं मिली वियूं बेड़ा पार जी मखणो फ़कीर साईं हा शाहबाज़ न जीअं इरफान साईं तव्हांखे सम्झायो न अहिड़े तरीक़े सां हर भउ खे भञी करे ऐं पोइ जॾहिं बीह अची साम्हूं तव्हां नाद पढ़ंदो न त इनशा ताला तव्हांखो साथ नाद सुठी हली वेंदी तव्हां अलाए छा थी वियो आहे मसालो थिए थो पियो उन जे करे जेको आहे सो थोरा मसाला पैदा थियनि था पिया छोकी चुकूं अचनि थियूं पियूं अलाह कंदो इनशा ठीकु थी वेंदो सभु कमु घबराए न अलाह मालिक आहे मदीने जो साईं राज़ी थींदो कमु सभु ठाहींदो मां तोखे पंहिंजे तरफ़ां
8 मार्क्स माशाल्लाह साईं मखणी फ़कीर तव्हांजी हिकिड़ी मार्क कटी अथव हाणे थोरो थोरो ख़्यालु कजो साईं मज़र साहिब हिकिड़ी ॻाल्हि त ॾाढी सुठी हींअर साबित थी आहे त इरशाद साईं खे बि मन इन ॻाल्हि जेके आहिनि ॻाल्हि इहे रम्ज़ जेके आहिनि पंहिंजा हिन जा आवाज़ जा अंदाज़ जा नात जा उहे बाक़ाइदा सम्झ में अचणु शुरू थी चुका आहिनि सो मदर साईं मां अर्ज़ु कयां पोइ त हीअ आहे स्पेशल पैकेज जो महीनो न नो डाउट सो जेको साल में न सिखे माण्हू हूअं बि माना ही इरशाद साईं वाबस्ता हो पंहिंजे हिन सां पर ही त महीने में सभु कुझु अंग अखर असांजा पकिड़े वरितो आहे हिन हाणे असांखे आसान करे ॿुधाए थो त बाबा हाणे अॻिते ही इशारो अथव साईं असल में छा आहे त 2-4 ॾींहं तव्हां सां मां बि त जजो रहियो आहियां न असर त हूंदो नी साईं मानी बि गॾु खाधी आहे तव्हां लंगर गॾु कयो आहे तव्हां अफ़्तारियूं गॾु कयूं अथव सहरियूं गॾु कयूं अथव अलाह ख़ैर करे साईं ऐं मूंखे यादि आहे उहा सहरी जेका ॾही तव्हां स्पेशल घुराई सुभाणे अल्लाह मुंहिंजे ख्याल में 21 रोज़े ते बिल्कुलु साईं तव्हांखे इहो बि यादि हूंदो त मखणी फ़कीर लाइ आइस्क्रीम बि घुराई साईं आइस्क्रीम पर हू मिली कान साईं साईं न उहो साईं आसान थी वई न आसान थी वई त साईं खाई न सघे त खाई वठजनि हा मुंहिंजी ॾाॾीअ मां चवंदी हुई मुंहिंजी ॾाॾी अलाह से हुनखे बेश्त में जाइ ॾे त चवंदी हुई जेसिताईं किविल नज़र न अचे तेसिताईं खाई सघो था हा साईं किविल हुजे ई कोन घर में त पिलाक लॻल हुजे त खाऊं सुभाणे अल्लाह अल्लाह से वॾनि जी वॾियूं ॻाल्हियूं साईं बेशक हिन में कोई शक ई न आहे हा जजनि खे इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां फ़ैसिलो ॿुधाईंदा हलो जेके वीचारा बीठा आहिनि थिया उन्हनि खे कंदा हलो जी साईं आइस्क्रीम जूं ॻाल्हियूं खाधे पीते वारियूं ॻाल्हियूं बाद में कंदासीं घरों खाराईंदासीं पंहिंजो ख़र्चु कंदासीं इंशाअल्लाह ताला तव्हां चओ परेशान मज़र साईं छा साईं छो परेशान थिया साईं सभु कुझु थींदो साईं बस कई असां बस कई साईं जी साईं जी साईं मखणा साईं तव्हां सां असांजो प्यार आहे तव्हां सां साईं मोहबत आहे वरी महिरबानी तव्हांजी ऐं अलाह साईं तव्हांखे सिहत ॾे असांजी ख़ुशनसीबी आहे जो तव्हां असांजे विच में आहियो ऐं असां भागमंद आहियूं जो तव्हां असां गॾु इहा यादगिरी रहंदी साईं जॾहिं हिन प्रोग्राम खां पाण मोकिलाए वेंदासीं न त पोइ को ज़मानो अहिड़ो ईंदो 2-4 साल पोइ चवंदासीं साईं वॾो हिकिड़ो ज़बरदस्त सफ़र रहियो आहे असां टिनी चइनी साथियुनि जो सो इहे यादगिरियूं आहिनि वयल वक़्तु यादि ईंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं पोइ यादगिरियुनि में जॾहिं हसीन यादूं हुजनि सुहिणियूं यादूं हुजनि त पोइ लुड़क बि पवंदा आहिनि तव्हां असां सभिनी खे ईअं मोहबतुनि में क़ाइमु रखे प्यार ई मोहबत जो प्रोग्राम आहे ऐं असांजो मदीने जो मीर मिठो मुरसल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो बि सनीहो इहो आहे त मोहबत प्यार हुजे ऐं पाण दरगुज़र फरमाईंदा हुया पाण पलांद न कंदा हुया माफ़ करे छॾींदा हुया ऐं केतिरियूं ई तव्हांखे ॻाल्हियूं यकीनन ख़बर हूंदी त हिकिड़ी ॿुढड़ी हूंदी हुई जेका हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां गंदो उछलाए छॾींदी हुई ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2-3 भेरा जॾहिं उन घिटीअ मां गुज़रिया त उन्हनि ते किचिरो न उछलायो वियो गंदु न उछलायो वियो त पाण करीम ॾाढा परेशान थिया सोचूं त उहा ॿुढड़ी किथे आहे छा थियो आहे चकर छा आहे त कंहिं ॿुधाए न त पाण उहा ॿुढड़ी बीमार थी पई आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी आयात लाइ विया आहिनि सुभाणे अल्लाह त उन्हनि जी जेका सीरत आहे उहा कमाल जी आहे पाण खे सभिनी खे उन्हनि जी सीरत मुबारक ते उन्हनि जी सुन्नत मुबारक ते अमल करणु घुरिजे मौला असांखे तौफ़ीक़ ॾींदो हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो भेण शबनम नूर खे त हू अचनि ऐं नात बहज़ूर सरवर कोनेन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणनि असांजूं दिलियूं मुनवर कनि ऐं शबनम नूर उनजो अंदाज़ ऐं आवाज़ माशाअल्लाह ॾाढो मिठो हूंदो आहे अखियुनि जे नूर खां महरूम आहे पर छा त ॻाल्हि कई तव्हां छा त ॻाल्हि कई तव्हां माशाअल्लाह बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने कोने तो तमासां ॻाल्हि करे अदी शबनम नूर जो ख़ूबसूरत आवाज़ सिक ॾाढी लॻी आहे सीने में महबूब घुरायो मदीने में सभिनी खे मदीनो नसीब थिए उनजो दीदार नसीब थिए अदी शबनम नूर अल्लाह साईं कंदो तव्हां बि मदीने वेंदो इरफान साईं छा चवणु चाहींदो अदी शबनम जे बारे में अदी शबनम खे अल्लाह साईं सलामत रखे तमाम हसीन इल्तिजा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अज मदीने वञे थो त को मूंसां ॻाल्हि करे सुभान अल्लाह सो ही हिकिड़ी असल में सिंध जा जेके असांजा ॻोठ वस्तियूं वहाण आहिनि उतां जा माण्हू मूंखे यादि आहे इरशाद साईं मुंहिंजे सोट वॾो हाणे गुज़ारे विया उहो उन वक़्त में कैसेटूं भरे मोकिलींदा हा हा बिल्कुलु बिल्कुलु सही टेप में हाल अहवाल जी कैसेट पोइ उहो हिकिड़ी कैसेट असांजे लाइ हूंदी फैमिली लाइ हूंदी हिकिड़ी कैसेट उहा हूंदी जेको चवंदो त मां हुज़ूर पाक जे रोज़े जे ॿाहिरां सहन में वेठो आहियां हाणे मां तव्हां सां उते वेही ॻाल्हायां थो त उन कैसेट ऐं उन आवाज़ सिर्फ़ु ॿुधाईंदो त हुज़ूर जे सहन जे मां वेठो आहियां ॿाहिरां रिकॉर्ड थो कयां त एॾी अक़ीदत सां ॿुधंदा हुआसीं असां जो तव्हां असांखे महसूसु हूंदो असां हुज़ूर जे रोज़े जे अॻियां वेठा आहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह ही आस उम्मीदूं असांजे मारूड़नि जूं आहे रहियूं आहिनि रहंदियूं अदीअ तमामु सुहिणी नत पढ़ी आहे शबनम नूर अदीअ जे लाइ मूं वटि आहिनि 8 मार्क मुंहिंजी शबनम इरफान साईं तव्हांखे ॾिनियूं आहिनि जी मखणो फ़क़ीर हिन वक़्तु जेका अची महल बीठी आहे हुन मुताबिक़ एॾो हसीन तरीक़े सां हिन लफ़्ज़नि जी अदायगी एक्सप्रेशन माइक्रोफोन जो इस्तेमालु बीहण हल्को मुस्कुराइण अला रब रसूल इन जी इल्तिजा ॿुधे मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक अदी शबनम बाक़ायदे नात पढ़ी ॿुधाई आहे इल्तिजा वारी नात निस्बत वारी नात निदा वारी नात अल्लाह ताला अदी शबनम खे शाल अञा वधीक इहो शौक़ ऐं ज़ौक़ अता फरमाए मां अदी शबनम खे पंहिंजे तरफ़ां 10 मार्क्स ॾिनो माशाअल्लाह 10 मार्कूं मखणी फ़क़ीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि माशाअल्लाह मज़र साईं छा चवणु चाहींदो अदी शबनम नात निहायत हसीन तरीक़े सां पढ़ी आहे सुर निहायत मौज़ू बिल्कुलु इन्हनि जी पिच जे मुताबिक़ हिन वक़्तु जेका अची महल बीठी आहे हुन मुताबिक़ एॾो हसीन तरीक़े सां हिन लफ़्ज़नि जी अदायगी एक्सप्रेशन माइक्रोफोन जो इस्तेमालु बीहण हल्को मुस्कुराइण अला रब रसूल इन जी इल्तिजा ॿुधे ऐं इन जी इल्तिजा जे सदके असां सभिनी ते रहम करे मूं पारां बाबा 9 मार्क माशाअल्लाह माशाअल्लाह अदी शबनम कंहिंसां आया हुए ते इहो ॿुधायो मूंखे केरु आहे जेको तव्हां सां गॾु हूंदो आहे जी मूंसां गॾु मुंहिंजी अम्मी आहे हा ऐं मुंहिंजो चाचू आहे चाचू ऐं अम्मी मां हेॾे निगाह फेरियां थो त उहे साम्हूं वेठा आहिनि उहे बि मुर्कनि ई था पिया खिलनि था पिया ख़ुशि था थियनि तव्हांजी महिनत सफल थी आहे हा बिल्कुलु वणी न मूंखे त सदाईं वणंदी आहे तव्हांजी परफॉर्मेंस पर मूं वटि मार्कूं न आहिनि हिन वक़्तु अख़्तियार जजनि वटि हुया सो उन्हनि पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कंदे तव्हांखे ॾाढियूं सुठियूं मार्कूं ॾिनियूं आहिनि माशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे आबाद करे अदी शाइस्ता भेण शबनम नूर खे पंहिंजी जाइ ते विहारियो ऐं हिन वक़्तु आउं उन सना ख़्वान खे घुरायां थो जंहिंजो आउं ज़िक्र कंदो आहियां त सुठो पढ़े थो उहो बि सभु सुठो था पढ़नि सची ॻाल्हि आहे सभु सुठो था पढ़नि पंहिंजे पंहिंजे लेखे हर को मिठे मुर्सल जी ड्यूटी निभाए थो ऐं असां बि हिन ड्यूटीअ में मसरूफ़ आहियूं तव्हां बि आहियो
शाला रब करीम सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए प्रोग्राम जी तरतीब खे जल्दी जल्दी अॻिते वधायूं छो त टाइम महदूद आहे ऐं असांजा सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतज़ार में पिया आहिनि त कॾहिं तो असांजो वारो अचे। तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, सभिनी व्यूअर्स खे बि ख़बर आहे। तव्हां समीना खे घुराईंदासीं, तमामु सुहिणी आवाज़ जी माशाअल्लाह माशाअल्लाह समीना अचो। माशाअल्लाह आदि समीना खे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजो नालो अनाउंस थियो आहे ऐं उन माना जेको पर्स हुनजे हथ में हुयो नी कुल्हे ते जेको आहे उहो रखियो अथई। माशाअल्लाह मिठी मुरसल जी हुब में गिरफ़्तार आहे ऐं मिठी मीर मदनीअ जा तमामु घणा मदाह पूरी दुनिया में आहिनि। जीअं ईंदी आहे तमामु रूहानियत जी हिकु महफ़िल ठही वेंदी आहे। ईअं न बिल्कुलु बिल्कुलु आउं तव्हांखे बि ॾिसंदो आहियां, तव्हांखे सदाईं मां मुर्कनि ते ॾिठो आहे पर अदी या अदी समीना या अदी शबनम नूर ईंदी आहे त पोइ तव्हांजी अखियुनि में थोरो थोरो आउं जॾहिं निहारींदो आहियां त तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा तरी ईंदा आहिनि। रूहानियत जो हिकु अलॻि सिलसिलो आहे। बिल्कुलु अदी समीना पहुची वई आहे, पोइ ॿुधी वठिजे ऐं रूहानियत माणे वठिजे भला। बिल्कुलु बिल्कुलु बिस्मिल्लाह आदि समीना। पिरहा पुटी पिरे बात पकी लवने पयालात तुझे अमदत ओ साईं दी नूरी तजलात। सुभान अल्लाह। पिरहा पुटी पिरे बात पकी लवने पयालात तुझे अमदत ओ साईं दी नूरी तजलात हो तुझे अमदत ओ आका लायला जी वाई बात पकी लवने पयालात तुझे अमदत ओ आका ती नूरी तजलात है तुझे अमदत ओ साईं ती नूरी तजलात। सुभान अल्लाह। है अमदत तुम्हें जिया रगड़ा लाया उत्तम आला ज़ात पकी लवने पयालात तुझे अमदत ओ आका ती नूरी तजलात तुझे उत्तम आला ज़ात पकी लवने पयालात तुझे अमदत ओ साईं ती नूरी तजलात है तुझे अमदत ओ साईं ती नूरी तजलात। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। अदी समीना जो आवाज़ हर बेरे जी हिन बेरे पे मन मोही तड़ी रहियो आहे ऐं माशाअल्लाह उनजे गले में बि हिकिड़ी लात आहे ऐं अदी समीना जी क्या बात आहे ऐं हिकु रूहानियत आहे बिल्कुलु अलॻि सभिनी खां अलॻि आवाज़ आहे बिल्कुलु ऐं सभु चुप थी वेंदा अथव जॾहिं अदी समीना माना पढ़े थी सभु चुप थी वेंदा आहिनि गौर सां ॿुधनि था। वज़र साईं छा चवणु चाहींदो? साईं सुभान अल्लाह। अदी समीना जो आवाज़ अहिड़ो आहे जीअं
जीअं सुबुह निकिरी आई आहे, जीअं फजर जो वक़्तु आहे, पिर फुटी आहे, पाक फुटी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चिट्टो साफ़ सुथरो थधो, अखियुनि खे बि ठार, कननि खे बि ठार, रूह खे बि ठार। ही आहे असुल निज जो आवाज़। मौलाननि खे हयाती ॾे। मुंहिंजे तरफ़ां 10 मार्क्स। माशाल्लाह, 10 मार्कूं अदे मज़र तरफ़ां मखणा फ़कीर। अदी समीना जो को मिसाल ई कोन्हे छा मां उनजे लफ़्ज़नि जी उनजे नात जी तारीफ़ कयां जेका नात मदीने वारे साईं जे शान में झुंगारे रही आहे। मां त ईअं ई चवंदो अल्लाह ताला शाल हुनखे इहो इश्क मुस्तफ़ा जो सीने में सलामत रखे। मां आदि सवीना खे पंहिंजे तरफ़ां 10 मार्क्स ॾिना। माशाल्लाह 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 जी। साईं लख थोरा इरशाद साईं अल्लाह हयाती ॾे। मतिलबु समीना जे परफॉर्मेंस ते हाणे त ॻाल्हाए कोन सघूं था, सो असां वटि लफ़्ज़ बि खुटी विया ऐं हीअ अलस्ती आवाज़ असांजे मदह मुस्तफ़ा जो मुंहिंजे तरफ़ां 10 मार्कूं। माशाल्लाह। इरफान सम्मी साहिब 10 मार्कूं। हर दफ़े जीअं 30 मार्कूं खणी था वञो। अदी हाणे बाजी मूंखे नात ॿुधायो न तव्हां पंहिंजी आवाज़। बिल्कुलु अदी तव्हांखे नात ॿुधाईंदी। मोहम्मद साईं जा एहसान हिन केतिरा। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदी। असांजो डायरेक्टर इमरान चांडियो साहिब चवे थो त जज रुगो 10 मार्कूं था ॾियनि, मां जज हुजां त अदी मार्कूं कटियां। जे मां जज हुजां हा त साईं इमरान खे सॼो ॾींहुं उनखां दुआऊं घुरायां हा, नातूं पढ़ायां हा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भला इहो मूंखे ॿुधायो, प्रोग्राम जा आख़िरी एपिसोड हलनि था पिया, यको तव्हां असां सां गॾु आहियो। इमरान साईं जॾहिं असांखे चवंदो आहे प्रोग्राम जी शुरूआत में तयारी वठण जे लाइ, त पोइ छा चवंदो आहे? तयारी वठण जे लाइ चवंदा आहिनि ओके बाय बाय स्टैंड। जी ॿुधायो अॼु ॿुधायो, जीअं तव्हां पंहिंजे रमज़ में चवंदा आहियो, छा चवंदो आहे? स्टैंड बाय क्यू, स्टैंड बाय, रोल ऑन रिकॉर्ड टू। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला सां खे आबाद करे, तव्हांजे चेहरे ते इहा चमक हुजे, तव्हांजे चपनि ते इहा मुर्क हुजे ऐं सदाईं सुखिया हुजो। रब करीम तव्हांखे तमामु घणी नेमतुनि सां नवाज़ियो आहे। जॾहिं बि दुआ जे लाइ तकणो त असांखे यादि कजो। रिक्वेस्ट बि कई आहे कलाम जी, त हिकु लाइन ज़रूर ॿुधाईंदसि। जी फौजिया ॿुधायो। फरमाइश ते जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहम्मद जा आहिनि करम केतिरा, सितारा न थिया अर्श ते एतिरा। मोहम्मद जा आहिनि करम केतिरा, सितारा न थिया अर्श ते एतिरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सो प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे हिन लम्हे हिन समय आउं गुज़ारिश कयां थो हाफ़िज़ ग़ुलाम क़ादिर ओठे साहिब खे त उहे अचनि ऐं जंहिं महफ़िल खे जंहिं अंदाज़ में अदी समीना छॾे वई आहे, कोशिश कनि, कोशिश कामयाबी जी पूंजी आहे, त ओड़े तरीक़े सां निभाइनि। जी बिस्मिल्लाह साईं। वालेकुम सलाम साईं। वालेकुम सलाम। अदी समीना जे मथां पाण मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ न साईं, उनखे उनजे मथां अदी वरी पढ़ी छॾियो न, हाणे तव्हां वरी माना पोइ हाणे तव्हां अदी फौजिया खां पोइ पढ़ो। हा बिल्कुलु। बिस्मिल्लाह। रूह खे राहत बि ॾिनीसीं, करार वरितोसीं, दिलि ॿिए खाने में कईसीं ऐं ॻोढ़ा जिन जी अखियुनि में ॻड़नि था न, माना उन्हनि जी दिलि अञा कमु करे थी। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगत में तुझो जवाब ना है। हसीन चेहरो जाने जाना ओ शाहे शाह जगत में तुम जो जवाब ना है।
सुभान अल्लाह जॾहिं निहारी खिली खिकारी हज़ार दिलियूं हबीब ठारी सुभान अल्लाह जॾहिं निहारी खिली खिकारी हज़ार दिलियूं हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठा जी झलक ॾिठी जे मिठा जी हशर में उन सां हिसाब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जग में तुमजो जवाब नाहे सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह दीदार करा सदा हज थी वे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पापुर के मीम ते महबूबा हथ पैर चुमा सदा हज थी वे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तेरे हुस्न जमाल दी हद कई नहीं जरा पर्दा चा सदा हज थी वे वाह सही वाह नाशाद दे वक्त दा भाग जगे साडे वेड़े आ सदा हज थी वे सुभान अल्लाह सुभान अल्लाह में तुम जो जवाब ना है माशाल्लाह माशाल्लाह हाफिज गुलाम कादर की अॼु नए रंग में ॾिठो सी पाण इहो यको रंग ज़ाहिर कोन आयो अॼु माना ॿिए अंदाज़ में ॿिए स्टाइल में अॼु तव्हां खे रुआरे विधई न ईअं न हा कैफियत कॾहिं कॾहिं दिलि खे टकरे थी न तमामु सुहिणी शाइरी तमामु सुहिणो अंदाज़ ऐं रूहानियत सां पढ़ियो माशाल्लाह बिल्कुलु माशाल्लाह सो इरफान साईं छा चवणु चाहींदव गुलाम कादर खे अॼु सफ़ा नए रूप में ॾिठो सी पाण साईं नए रूप खां अलावा मुंहिंजो हुज़ूर आकाए तो जहां एॾो वॾो करीम आहे जी साईं पंहिंजे उनजी आवाज़ उन मुंहिंजे महबूब जा कमज़ोर हा मदाह मुस्तफ़ा मां निकिरी वियो त मां अकेलो थी पियोसि मूंखे महबूब न हो ऐं हिन मदाह मुस्तफ़ा में मुंहिंजो गुलाम कादिर जे रूप में वरी मूंखे मौला महबूब मोटाइणो आहे माशाल्लाह अल्लाह साईं हिन खे वॾियूं ज़िंदगियूं ॾे ऐं वॾो रूह सां पढ़े थो तूं मां नौकर आहियां तुंहिंजो यार मां तुंहिंजो ख़ादिम आहियां अल्लाह तोखे हयाती ॾे हिन महबूब जो क़दुरु कजो साईं 10 मार्कूं साईं इरफान समे साहिब कंहिंखे बि अदी समीना खां सवाइ 10 मार्कूं न ॾिनियूं आहिनि हिन वक़्तु ताईं तव्हांखे ॾिनियूं अथई भागवंत आहियो साईं मखणा फ़कीर साईं हाफ़िज़ गुलाम कादिर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तमामु सुहिणी सुठी तव्हां नात पढ़ी आहे ॾाढो मज़ो अची वियो मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾियां थो माशाल्लाह जी सर मज़र हुसैन साहब कान का चुक पकड़ी हूंदी साईं तव्हां हाफ़िज़ ॿुधाईंदो कॉरिडोर में मूंखे अची चयईं साईं मां ही थो चवां त मूंखे ही थो थिए मां ही थो चवां त ही थो थिए मुंहिंजो इहो तूं ख़ौफ़ कढी छॾ पाण मां सही तो बि अलाह साईं घणो कुझु रखियो आहे उहो कुझु रखियो आहे जेको तोखे ख़बर न आहे सही हाणे ही हुन खां पोइ इहा परफॉर्मेंस आहे गुलाम कादिर ईअं न बाबा साईं साईं ॿई हिकु जहिड़ा न साईं मूं वटि रबड़ी जा मूंखे ॿई हिकु जहिड़ा था लॻनि हा साईं का ख़बर नथी पए त केरु आयो केरु वियो हा साईं हा बस इहा बि महफ़िल इहो साईं थींदो ईअं आहे त उधर गुलाम कादिर वठंदो आहे दुकानदार पकड़ींदो गुलाम नबी खे ईअं न साईं फर्क़ु कोन्हे को सर हिकु ई ॻाल्हि आहे हिन में को शक न ही मां त उन ॾिठो न अलाह साईं हिन जी जोड़ी सलामत रखे अलाह पंजतन पाक जिते जिते बि जोड़ियूं आहिनि मौला ॿई जोड़ियूं असल में जग में थोड़ियूं हूंदियूं आहिनि हा बिल्कुलु जोड़ियूं जग थोड़ियूं हा हा ॿिया जेके आहिनि रिंगट उहे तमामु घणा पिया सही सही ऐं ॾाढो सुठो पढ़ंदा अथव न जवाब ई न आहे केॾे रूह सां पढ़ियो अथसि बाक़ाइदा हिनखे चयो त ॿ वॾा वॾा हिकिड़ा सिंध जा पाकिस्तान जा ॿ वॾा हिकिड़ा इलाइक़ा आहिनि जिन खे हिन मिलाए छॾियो आहे सुभान अल्लाह मुंहिंजे तरफ़ां 10 मार्क्स आहिनि माशाल्लाह 10 मार्कूं साईं मदर साईं तरफ़ां ऐं मां तव्हां ॿिन्ही भाइरनि जी शान में हिकिड़ो शेर चवणु चाहियां थो माना गुलाम कादिर जो त को मटु कोन्हे गुलाम कादिर जो त को मटु कोन्हे पर गुलाम नबी बि घटि कोन्हे वाह वाह सो हाणे वेंदे वेंदे आख़िर में वरी पाण पंहिंजी रिवायत खे बरक़रार रखूं मिठी मीर मुर्सल जी सना ॿुधीसीं रूह खे राहत बि ॾिनीसीं करार वरितोसीं दिलि ॿिए खाने में कईसीं ऐं ॻोढ़ा जिन जी अखियुनि में ॻड़नि था न माना उन्हनि जी दिलि अञा कमु करे थी माना उन्हनि खे अञा अहसासु आहे उन्हनि खे अञा जुबो अची सघे थो उन्हनि खे कंहिं ईज़ाव ते कंहिं अन्याव ते कहल अची सघे थी सो माशाल्लाह आख़िर में वेंदे वेंदे
ख़बर अथव छा कंदासीं? बिल्कुलु रिज़ल्ट त ॿुधाईंदासीं न, मार्क्स मार्कूं वठंदासीं। जज असांजा मार्कूं ॾींदा थोरी देरि में। ऐं इंतिहाई अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए त थोरी देरि में 4 असांजा साथी दोस्त ऐं 3 असांजूं भेनरूं आहिनि, टोटल आहिनि 7 मां हिकिड़ो असांखां मोकिलाए वेंदो, बिल्कुलु मोकिलाईंदो, हिकिड़ो असांखे छॾे वेंदो, बाक़ी बचंदा 6 ऐं बाक़ी 2-3 ॾींहं आहिनि हिन प्रोग्राम जा बि। अॼु असांजे हिन मदाहे मुस्तफ़ा मां हिकिड़ो ॼणो आउट थी वेंदो। जज पंहिंजूं मार्कूं ॾियण में मसरूफ़ आहिनि। थोरी देरि में वरी रिज़ल्ट पाण अनाउंस कयूं था। दी त असांजी इन्हनि तरफ़ ई आहे। बिल्कुलु असां काउंटिंग करे साईं मज़हर खे ॾिनो आहे। मज़हर साईं 3 जजनि जो काउंटिंग करे तव्हांजे हवाले कंदासीं। सही। ऐं अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। ग़ुलाम कादर जो बि अॼु नओं रूप हो। अॼु असां जी नंढड़ी बि हुज़ूर जे नाले सां उनजूं अखियूं अश्कबार थी पयूं। सही। ऐं तव्हां त अखियूं तव्हांजूं भिनंदियूं रहंदियूं आहिनि। हुज़ूर साईं तव्हांखे सलामत रखे। मां सिंधी वारनि जो स्पेशल थोराइतो आहियां जंहिं अहिड़ा गुरड़ा असांजे ज़िंदगी में नसीब थिया। सही। ख़बर नाहे अॻियो रमज़ान असां गॾु हुजूं न हुजूं, लेकिन ही जेके घड़ियूं गुज़रियूं आहिनि सही, ही अमर घड़ियूं आहिनि। सही सही। अखियुनि जे हवाले सां इरफान साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी। बिस्मिल्लाह। त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिंजी अखियुनि में तमामु घणो सूरु पवंदो हो। हुन हिकिड़े भेरे डॉक्टर सां मशवरो कयो। डॉक्टर चयसि त भला ॾे हाल अहिवाल, लाइफ में रुनो केतिरो आहीं, केतिरा भेरा रुनो आहीं? हुन चयो त साईं आउं रोंदो ई न आहियां। चई रोंदो न आहीं तंहिंजे करे त अखियुनि में सूरु। रोंदो कर, रोअण सां अखियुनि जी सफ़ाई थी वेंदी आहे, दिलि जी सफ़ाई थी वेंदी आहे, दिमाग़ जी सफ़ाई थी वेंदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सलामत हुजो इरशाद साईं। कॾहिं कॾहिं रोइजे बि सही। कल्ब पंहिंजे खे साफ़ कजे, पंहिंजी दिलि खे साफ़ कजे, अखियुनि खे साफ़ कजे, माशाअल्लाह, अखियुनि जे नूर खे क्लियर कजे। पाण साईं मार्कुनि तरफ़ वधंदासीं। वेझो अचो असांजे। ईअं वेझो अचां साईं। सदको वञा। माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह साईं। सलामत रहो। मार्कूं ॾाढियूं सुहिणियूं ठाहींदा आहिनि ऐं उनखां पोइ वरी ॿुधाईंदो आख़िरी फ़ैसिलो आऊं ई आहियां त वेंदो केरु। बिल्कुलु। सो बहरहाल अॼु असांजे प्रोग्राम में अदी शबनम नूर जूं मार्कूं रहियूं आहिनि 50। मदाहे मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। ऐं इन वक़्तु उहा घड़ी अची वई आहे। इंतज़ार जो अलाए छो असांजा जेके जज आहिनि उहे इहो खफ़े वारो कमु मूंखे ॾींदा आहिनि। हालांकि इहो खफ़े वारो कमु आहे। आउं इहो बयानु न करे सघंदो आहियां त केरु दोस्त असांखां मोकिलाईंदो। मार्कूं ॾाढियूं सुहिणियूं ठाहींदा आहिनि ऐं उनखां पोइ वरी ॿुधाईंदो आख़िरी फ़ैसिलो आऊं ई आहियां त वेंदो केरु। बिल्कुलु। सो बहरहाल अॼु असांजे प्रोग्राम में अदी शबनम नूर जूं मार्कूं रहियूं आहिनि 50। अदीअ खे मुबारकूं हुजनि। हाफ़िज़ ग़ुलाम कादर ओठे साहिब जूं 56 मार्कूं रहियूं आहिनि अॼोके प्रोग्राम में। ऐं असांजी भेण शाइस्ता अब्बासी 53 मार्कुनि ते अॻिते आहे। ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो साहिब 49 मार्कूं खयूं आहिनि। साईं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। 49 मार्कूं बि सुठियूं आहिनि अॻिले राउंड जे लाइ। ऐं हाफ़िज़ ग़ुलाम नबी ओठो साहिब 50 मार्कूं खयूं आहिनि। साईं तव्हां पंहिंजे भाउ खां 6 मार्कुनि खां पोइ ते आयो थोरो, लेकिन अञा महिनत कंदो त पोइ ॻाल्हि साॻी आहे न साईं। माशाअल्लाह। हाफ़िज़ ग़ुलाम नबी ओठे साहिब 50 मार्कूं ऐं असांजी भेण समीना हर भेरे जीअं 60 मार्कूं खणी वेंदी आहे। बाक़ी साईं बचो केरु? वड़े वा जवान मौला तो क्या बात करे। अच भला हेॾे आख़िरी भाकुर पाइजे न साईं। मोकिलाणी कहिड़ी? टिमी पिया नीर निणनि मां प्यारनि मोकिलाणी कई, छॾे विया साथ हुजे साथी सहारनि मोकिलाणी कई। टिमी पिया नीर निणनि मां प्यारनि मोकिलाणी कई। पर इहा मिठे मुड़सल जी सना ख़्वानी न छॾिजांइ। ॾाढो सुठो पढ़ी थो। मौला तोखे सुठी दात ॾिनी आहे ऐं तुंहिंजो जेको अंदाज़ आहे न उहो अवामी अंदाज़ आहे। जिते बि पढ़ंदे माण्हू झूमंदा, जिते बि पढ़ंदे माण्हू तोखे दाद ॾींदा। अलाह साईं तोखे कामयाबु कंदो। असांजे प्रोग्राम जो ॾाढो सुठो सना ख़्वान अॼु असांखां मोकिलाए पियो। मार्कूं हुन जूं घटि हुयूं। वेंदे वेंदे आख़िर में सुभाणे जे एपिसोड जी उमेद खणी करे वरी मोटंदासीं ऐं असां पंहिंजे बिल्कुलु जज साहिबान खे गुज़ारिश कंदासीं त उहे अॻिते अचनि। मज़हर हुसैन साईं आख़िर में नातिया कलाम असांखे ॿुधाईंदो। सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे बि अचनि। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, पाड़ेसरनि जो, रोज़ेदारनि जो, मिटनि माइटनि जो, अबे अमा जो बि ख़्यालु रखिजो। अबे अमा जी ख़िदमत कयो। ऐं भाग वारा आहिनि उहे जिन जो अबो बि हयात आहे, जिन जी अमा बि हयात आहे, उन्हनि जी ख़िदमत कयो। रमज़ान शरीफ़ जूं फज़ीलतूं बरकतूं हासिलु कयो। सुभाणे हयाती बख़ैर हिन ई प्रोग्राम में फ़ौज़िया ख़ादिम इरशाद जागीरणी अव्हां जी ख़िदमत में वरी वरंदासीं। सो दुआऊं कजो असांजे लाइ बि।
हयाती रही त सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। मदाहे मुस्तफ़ा सिंध टीवी जो ही ज़बरदस्त प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। आख़िर में वेंदे वेंदे उस्ताद ख़ान साहिब मज़हर हुसैन खां नातिया कलाम ॿुधंदासीं असां पारां। अल्लाह वाही। या नबी सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम। तू खुदा जो नूरे कामिल तो ते थो कुरान नाज़िल। तू खुदा जो नूरे कामिल तो ते थो कुरान नाज़िल। तोखे थो मेराज हासिल, तू खुदा सां आही वासिल। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, या नबी सलाम। ऐं सभई दोस्त महिनत कनि पिया पंहिंजी पंहिंजी जाइ ते, पर नसीब जी ॻाल्हि आहे परफॉर्मेंस हुनजी अहिड़ी त दिलि खे वञी लॻे थी, ज़हननि सां अहिड़ो त हुनजो टकरु थिए थो जो माण्हू पंहिंजे ख़्याल खां बेख़्याल थी वञे थो। ऐ मौला मदीनो ॾेखारींदा, मौला मदीनो ॾेखारींदा, मिलण भी न मारींदा, मिलण भी न मारींदा। मौला मदीनो ॾेखारींदा, मौला मदीनो ॾेखारींदा, मिलण भी न मारींदा, मिलण भी न मारींदा। हलो मिया कौरो खणी पोजड़ो अला। मदाहे मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।